नादरीन अस्सलाम वालेकुम या अली मदद जियां त अॼु असीं पंहिंजे पहिरीं प्यारे दोस्त मोहम्मद यासीन रोदरानी सां गॾु हूं जंहिं हिकु नंढिड़ो स्टाइल हणी करे हिमत ऐं मज़बूती सां पंहिंजो कारोबार शुरू कयो आहे। ऐं कारोबार शुरू करण सां गॾोगॾु अवां दोस्तनि जे ताउन जी बि ज़रूरत आहे। हिन वटि तव्हां जे लाइ स्पेशल पकोड़ा समोसा ऐं शाम जे टाइम जेको आहे सो चाट बि मौजूदु आहे। तो अचो त जेको आहे मोहम्मद यासीन सां कुझु ॻाल्हियूं कयूं। मोहम्मद यासीन छा हाल आहे? ख़ुशि आहियां? चाट चङो सर अल्हम्दुलिल्लाह अल्लाह कीअं ऐसा तबियत सिहत रब जा कुर्बान सर कीअं पियो कमकार हले? शुक्र आहे जेको नसीब में मुंहिंजे में रोज़ी में अलाह साईं तव्हांखे बरकत विझी ॾींदो। आमीन पर आमीन। हे जेको नओं हिकिड़ो आइटम नओं सिस्टम ऐं स्टाफ चेंज जेको हिन जॻह ते का शइ पहिरियां न मौजूदु हुई, जी सर। तव्हां हे नंढिड़ो हिकिड़ो स्टाइल हयो आहे। जी सर। इन मां तव्हां जो गुज़र सफ़र थी थो वञे या न? अल्हम्दुलिल्लाह शुक्र अल्लाह जो पोइ बि बना। हाणे तूं पंहिंजे दोस्तनि जे लाइ आस पास में जेके रहंदड़ आहिनि उन्हनि जे लाइ कहिड़ो पैगाम जेको आहे सो ॾींदे? सर अल्हम्दुलिल्लाह असांजो इहो पैगाम अल्लाह ताला उन्हनि खे ख़ुशि कंदो, शाल आबाद थियनि रब्बुल आलमीन। इहो असांजी गुज़ारिश आहे हर मुस्लमान खे। पोइ जेको दोस्त खे पंहिंजो दिलि आहे जी शौक़ु जी पैदा थिए जी जी उन्हनि खे महिरबानी चवंदासीं, वेलकम कंदासीं। न हे तव्हांजो नंढिड़ो जेको स्टाइल आहे जी जे सर। दोस्त बि ॾिसनि पिया ऐं तव्हांजी महिनत खे जुरत खे सलाम आहे जी सर। जो कंहिं मीर ऐं पीर जी जेको आहे सो औताक ते वेहण जी या फज़ूल होटलनि ते वेहण खां बहितर आहे त पंहिंजे बचनि जे लाइ जेको आहे सो हक़ हिलाल जी रोज़ी पिया कयो, जी महिनत जी पिया कयो। जी जी महिनत इनशाला तव्हांजी कंहिं न कंहिं ॾींहुं रंग लाहींदी इंशाल्लाह ऐं इंशाल्लाह। तमामु सुठी ॻाल्हि आहे। ऐं असांजो बि इहा ई सोच आहे त कंहिं दोस्त वटि वञूं जेको महिनत वारो हुजे ऐं महिनत करे ऐं पंहिंजे बचनि खे ख़ुशि रखण जे लाइ वधि में वधि कोशिशि करे। ऐं असीं बि हिन सोशल मीडिया जे थ्रू दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं त मोहम्मद यासीन सां जेको आहे सो फुल तावन कंदा आहियूं हुन ॾे अचनि। सर बि असांजो अर्ज़ु आहे असां आयल इस्तेमालु कंदा आहियूं। जी जी तव्हांजे साम्हूं पियो आहे, तव्हांजे साम्हूं पियो आहे सर। जी जी माना सभु शइ स्पेशल आहे। हा गे बे न हवा मानी वठो बाबा नगर अची हे तव्हांजो रूबरू आहे। जी जी तव्हांजो साम्हूं आहे, मां इस्तेमालु हे कंदो आहियां तमामु सवाइ भरे जी जी हिन खे यूज़ कंदो आहियां। न सुठी ॻाल्हि आहे। कहिड़ी बि शइ छो जो नओं दुकानदारी नओं कारोबार आहे। जी जी पोइ बरकत हुजण वारो मुंहिंजो रब पाक आहे। बेशक बेशक बरकत हुजण वारी रब जी ज़ात आहे। पर कहिड़ी बि शइ जेको आहे सो हिलाल शइ आहे उनखे माण्हू हिलाल करे खाए ऐं साफ़ु सुथिरो हुजे पाण बि ऐं साफ़ु सुथिरियूं शयूं इस्तेमालु करे। इंशाल्लाह। छो जो गंदगी वारी शयूं पंहिंजे लाइ बि नुक़सानकार आहिनि ऐं गॾोगॾु जेके वठंदड़ खाईंदड़ आहिनि उन्हनि जे लाइ बि नुक़सानकार जी आहिनि। जी ऐं हक़ीक़त सुठी ॻाल्हि आहे ऐं ॾाढी ख़ुशी थी त मतिलबु जेकियूं शयूं तव्हां इस्तेमालु कयो था तमामु बहितरीनु ऐं सुठियूं कयो था। जी सो दोस्तनि खे बि घुरिजे त हिन सां वधि में वधि तावन कनि, हिन जे नंढिड़े स्टाइल नंढिड़े दुकान ते अची करे हिन खां ख़रीदारी बि कनि त जीअं हीअ अॻिते वधण जे लाइ भरपूर कोशिशि करे। इंशाल्लाह। यासीन जो हिन नंढिड़ो स्टाइल छंडण मोरी हाजी आली रोदराणी जी होटल सां गॾोगॾु आहे। हिन वटि तव्हांखे शाम जे टाइम जेको आहे सो चाट मिलंदो ऐं समोसा मिलंदा ऐं नेरनि जे टाइम जेको आहे सो हींअर तयारी में आहे फुल पकोड़ा। सर बि अर्ज़ु आहे असां मच्छी बि हिते तयारु करे ॾींदा आहियूं। माशाल्लाह माशाल्लाह दोस्त मतिलबु ईंदा आहिनि शौक़ु करे असांखे मच्छी त खारायो, उहो बि असांखे कंसी अलॻि पई आहे नंढी। जी जी तव्हांजे साम्हूं तव्हांखे भलो भलो सुठी हेॾां ॻाल्हि पियो आहे। आहे। जी जी हिन में वरी मच्छी बि असां तरे ॾींदा आहियूं जेको दोस्त शौक़ु वारा अचे खाईंदा आहिनि सही पंहिंजे हिसाब सां दोस्त वठी ईंदा आहिनि शाम जो उन्हनि लाइ वरी हे असां अलॻि सिस्टम ठाहे छॾियो आहे। भलो भलो सुठी ॻाल्हि आहे। असांखे इंशाल्लाह मच्छी ताज़ी निकिरे थो मंशूर जी 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 माण्हू पंहिंजे शौक़ु शिकार सां उहो खाईंदा आहिनि, ऐं दोस्तनि खे ॿियो दावत बि कंदा आहिनि। अॻिते असां दोस्तनि खे ॾेखारींदा हलूं छंडण मोरी जो बि मंदरु जी जी ऐं ॿुधूं पिया पंजाब जे तरफ़ जेको आहे सो हा बोर्ड आई आहे ऐं उन बोर्ड जो लाड़ो हाणे असांजे तरफ़ आहे। इन जे बारे में कुझु तव्हां ॿुधाइणु चाहींदव? सूरत हाल जी जी इहो बि असां ॿुधणु आयो आहे। भला न छंडण में कुझु चाढ़ थी आहे या न? जी हा चाढ़ थियो आहे। हा न ऐं छनण जो ओलह तरफ़ जेको आहे जी दूसरी चिनी साइड ॻोठ सोरी खान ऐं जानमोहन ॻोठ उन जा रस्ता
बंदि थी विया बिल्कुलु बंदि थी विया। बिल्कुलु सर विचां जो गाॾी वेंदा मोटरसाइकिल पाणी भरंदा ताजू जी मां उन्हनि जी। जो रस्तो बंदि थी वियो हा न। उहो वरी हितां वञी राधाणी ॻोठ चवंदा आहिनि छह नारो इहो जो तिथरी शाख जी जी। उन खां फिरी वरी उतां वीचारा ॻोठ वेंदा आहिनि उनखे मंज़िल सवाइ वण थी वियो मतिलबु पाणी चाड़ कई हा आहे परे रस्तो बंदि थी पासे विया रस्ता बिल्कुलु बंदि थी ज़ेरे विया। ज़मीन बंदि थी वियो सलाह बहितर कंदो ऐं ॿोॾि जे करे 2022 में बि माण्हुनि खे तमामु घणो नुक़सानु थियो आहे। हेल बि अलाह बचाईंदो ॿोॾि खां। अलाह बहितर सो कंदो अलाह बहितर कंदो। हितां हाणे जेके छनण खे खंड आहिनि 4-5 जी जी हे ज़ीरो मोरी खां 65 खां हेठूं सही। हितां 4-5 खंड आहिनि उन में बि को बि ताउन करण वारो न आहे बंदि करण जो सोरी कार सां गॾु जी जी उते बि आहिनि खंड 5-6 उहो बि हेठि माना रस्तो छाइल आहे जेकॾहिं 2-3 फुट पाणी लहंदो त उहो असांखे तमामु तंग कंदो इहो बि हुकूमत खे अपील आहे त इनखे असांखे महिरबानी करे सपोर्ट कंदा। इंशाअल्लाह इंशाअल्लाह वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खे अपील कयो ऐं इंशाअल्लाह हिन बि चकर जेको आहे सो वधि में वधि कोशिशि कंदा त जीअं कंहिंजो बि नुक़सानु न थिए ऐं हुकूमत जे तरफ़ां ॾिनल ग़रीबनि मिसकिन खे त जॻहियूं आहिनि उहे अञा मुकमल मस थियूं आहिनि अञा को ग़रीब मिसकिन उन जॻहियुनि में वेठो ई न आहे जे अगरि मथां वरी कागज़ ते ॿोॾि जी सूरत में वरी अची आफ़त कड़कंदी त उन्हनि जे लाइ ॾाढो तकलीफ़ वारो मंज़रु हूंदो। जी तो जी दोस्तो हाणे छंडण मोरी ते जेको छंडण जो थोरो घणो मंज़रु आहे उहो बि हिन वीडियो में तव्हां दोस्तनि खे ॾिसियूं मां वेंदासीं हाणे असां अॻिते था वञूं हेॾां जेको थोरो पाणी जो मंज़रु आहे उहो बि दोस्तनि खे ॾिसूं जी ठीकु सर आहे महिरबानियूं कुर्ब।